अदा एॾा मसला लॻा पिया आहिनि, पुलिस तुंहिंजे पोयां आहे की तूं सॼो घर कीअं आयो आहे? मुंहिंजा भाउ माण्हुनि ते को भरोसो न आहे, एहतियात बि का शइ हूंदी आहे। ॼाणा थो मुंहिंजी भेण, चङी तरह ॼाणा थो त ॾींहं ॾिठ जो मूंखे घर न अचणु घुरिजे हा, पर छा कयां? ॻाल्हि कुझु अहिड़ी जो सिजलण जो त मूंखां सब्र ई न थिए पियो। कहिड़ी? पंहिंजो बाबा सिधा आहे, हयात आहे पंहिंजो बाबा। छा पंहिंजो बाबा हयात आहे? जीअरो आहे पंहिंजो बाबा? हाँ, इहो सच आहे। पर अदा तूं इहो कीअं थो चई सघीं? जेकर बाबा जीअरो आहे, वो आहे किथे? केॾा हलियो वियो? हेतिरा साल असांजी सार छो न लधी हुन? अॼु हिकु बेवस पिंजरे में क़ैद पखी अहिड़ो भला पर हणण खां सवाइ ॿियो करे छा थो सघे? सिवाय पाण खे ज़ख्मी करण खां ॿियो कुझु बि नथो करे सघे, कुझु बि न। हिन जो मतलब तो बाबा जेल में आहे? हाँ, बाबा जेल में न, पर बिजार खान कोट में आहे। जॾहिं खां बिजार खान जे पीउ नूरोज़ खान बाबा खे पंहिंजे कोट में क़ैद कयो आहे, उन ॾींहं खां वठी अॼु ताईं बाबा कॾहिं ॿाहिरि जी दुनिया ॾिठी न आहे। हे मुंहिंजा मालिक, तूं अदल कर। हे मुंहिंजा मालिक, तूं भरजलो थी मुंहिंजे पीउ जो। पर दीवानो, मता इहा ॻाल्हि कई ॻोठ वारे सां करी त को बाबा ज़िंदा आहे, छो त बिजार खान खे इहा कल्ह ई न आहे त को बाबा साईं हुन जे कोट में आहे। जेकॾहिं हुनखे इहा ख़बर पई त पक ॼाण मूंखे हू हर तरह सां कमज़ोर करण जी कोशिश कंदो। पर अदा बाबे खे इन खूनी कोट मां कढण जे लाइ छा सोचियो थी? अदीन लाइ मूंखे खान बहादुर सां सलाह करणी पवंदी, छो त उन जी सलाह खां बिना खूनी कोट त छा माण्हू जे आसपास में नथो वञी सघां। कयां थो सलाह खान बहादुर सां, पोइ ॾिसूं छा थो जवाब ॾे। सर, इंस्पेक्टर बचल खान आयो आहे। मोकिलियोसि, उनखे मूं ई घुरायो। यस सर। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।